जी, अस्सलाम वालेकुम दोस्तों। सक्सेस स्टोरीज़ ऑफ सिंधीज़ जे हवाले सां जेका असांजी सीरीज़ शुरू कई आहे, सो उन हवाले सां असां तमामु प्यारो दोस्त हिते गॾु आहे, रऊफ़ लगारी साहब, जेके पाण बेसिकली शहदाद कोट जा आहिनि ऐं हिन वक़्तु यॉर्कशायर में यूके में गुज़िरियल 20 सालनि खां हिते रहनि था। 2004 में हिते आया हुआ। साईं, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? साईं मौजा ऐं जी असन। छा जीअसि सदा जिए। साईं, तव्हां थोरो पंहिंजी जर्नी जे बारे में ॿुधायो त 2004 में जॾहिं तव्हां हिते आया आहियो, कीअं आया आहियो ऐं छो आया आहियो? हाँ, साईं असल में अ, मां शहदाद कोट जो आहियां ऐं मुंहिंजी जेका आहे सा एजुकेशन नर्सिंग में आहे। नर्सिंग मां कराची सिंध मां कई, लियाकत नेशनल हॉस्पिटल मां 1991 में। त मां हिकिड़ो पंहिंजे हिसाब सां तमामु बहितरीनु स्टूडेंट हुयुमि ऐं पंहिंजी क्लास जो सॼे ओवरऑल एजुकेशन 3 इयर्स मां क्लास मॉनिटर रहियुमि हुते। ऐं 5 सिंधी छोकिरा हुयासीं ऐं एज़ यूजुअल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं चकर आहे सिंध सां जेका आहे सा बाटली मां और सलूक जेको थिए पियो त उते उते ॿाहिरियां खां बैरून सिंध जंहिंखे मां चवां उतां जा काफ़ी माण्हू घुराया विया। उते असल में असां वटि हिकिड़ो कंसल्टेंट हूंदो हुयो जेको जमायत इस्लामी जो हुयो। त उहो रुॻो मुननि खे घुराईंदो हुयो, पंहिंजी उन पठाणनि खे घुराईंदो हुयो हुते। बहरहाल लॉन्ग स्टोरी शॉर्ट, मां पंहिंजी ट्रेनिंग कंप्लीट कई ऐं मुंहिंजो पंहिंजे स्टूडेंट लाइफ खां ई जेको आहे सो माना पंहिंजो शौक़ु हुयो त मां पंहिंजे फ्यूचर जे लाइ किथे ॿाहिरि वेंदुमि। ऐं ॿाहिरि में बि मुंहिंजे सिलेक्शन में जेको आहे सो 2 मुल्क हुया, हिकिड़ो यूनाइटेड किंगडम, ॿियो अमेरिका। सो इहे मुंहिंजे ज़हन में हुया। पर मुंहिंजो पंहिंजे पाण सां हिकिड़ो जेको आहे सो माना वाइदो हुयो ऐं वचन हुयो त मां घटि में घटि पंहिंजे शहर शहदाद कोट जी पंहिंजी जेको आहे सो क्वालिफिकेशन खां पोइ घटि में घटि 10 साल पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत कंदुमि ऐं उन खां पोइ मां ॿाहिरि निकिरंदुमि। जेको मां पंहिंजो पाण सां जेको वाइदो कयो हुयो मां उहो पूरो कयो ऐं 10 साल जीअं ई कंप्लीट कयुमि मां पंहिंजी ड्यूटी कंप्लीट कई त पोइ मां अप्लाई करणु शुरू कयो ऐं मां यूनाइटेड किंगडम में 2004 में मार्च में अप्रैल में आयुमि, सॉरी 13 अप्रैल 2004 में। सो उतां खां उन टाइम खां वठी मां हिते आहियां। इन टाइम मां NHS में जेका गवर्नमेंट हॉस्पिटल्स थींदियूं आहिनि उन में कमु करे रहियो आहियां। मुंहिंजो रोल स्ट्रोक स्पेशलिस्ट नर्स आहे ऐं पंहिंजो जेको आहे सो माना हिकिड़ो इम्पॉर्टेंट रोल आहे पंहिंजे NHS में। पंहिंजी दुआयूं बि आहिनि, माण्हुनि जी ख़िदमत कईसूं, पंहिंजनि माण्हुनि जी ख़िदमत कईसूं ऐं उन्हनि जूं बि दुआऊं आहिनि ऐं पंहिंजी महिनत बि आहे बिल्कुलु। अच्छा, साईं, असांजे सिंध जे नौजवाननि खे छा करणु खपे ॿाहिरि अचण जे लाइ, यूके में या USA में या किथे? हा साईं, हाणे हर कंहिंजो पंहिंजो हूंदो आहे। जेकॾहिं यूके में था अचनि त उते रजिस्ट्रेशन जो प्रोसेस हूंदो आहे पहिरीं, त उन में NMC जेको आहे नर्सिंग मिडवाइफरी काउंसिल उन सां रजिस्टर करिणो पवंदो आहे। उतां खां प्राइमरीली उन जा कुझु एग्ज़ाम्स हूंदा आहिनि, उहे कंप्लीट करणा पवंदा आहिनि, जेको ऑनलाइन ते बि आहिनि। ऐं कुझु दोस्त जेके बि असांखे कॉन्टेक्ट कंदा आहिनि त उन्हनि खे लिंक मोकिलींदा आहियूं। सॼो ईज़ी हिकिड़ो सिस्टम आहे उन्हनि जो। IELTS बि करिणो पवंदो आहे त जेके कॉम्पिटेंट माण्हू हूंदा आहिनि अची वेंदा आहिनि। पर रिसेंटली तक़रीबन जेको आहे सो 10 सालनि खां घटि असांजा सिंध जा माण्हू अचणु शुरू कया आहिनि। छो त जेको आहे जॾहिं हुननि हिकिड़ियूं ॿियूं शयूं रखियूं आहिनि त भई ही एग्ज़ाम आहे, एतिरो स्कोर आहे IELTS जो आहे, उहो त हू पाण खे सम्झनि था पिया त असां न करे सघंदासीं। ॿियो वरी ईज़ी वे बि हूंदो आहे त उते बि जेको आहे सो जेके उहे पुराणा दोस्त हुया, उहे 17 अरिड़हं 19 ग्रेड में कमु कनि था पिया, त हुननि उते वधीक बहितर सोचियो त भई असां उते 2-3 ड्यूटियूं कंदासीं, असां घणो कमाईंदासूं ऐं घणी महिनत बि न करणी पवंदी। सो हर कंहिंजो पंहिंजो शौक़ु बि हूंदो आहे। जीअं मां अर्ज़ु कयुमि त मुंहिंजो हुयो स्टूडेंटशिप खां सॼो प्लान हुयो हिकिड़ो, जंहिंजे अंदरि में प्लान हूंदो त उहो बिल्कुलु ॻोल्हे लहंदो। पर असांजे टाइम ते असांजो शहज़ादो वॾो दोस्त आहे, उहो हूंदो हुयो, उहो हिते अॻु में आयो। उन्हनि काफ़ी दोस्तनि खे इनकरेज कयो ऐं उन टाइम ते 2001 खां वठी 2005-6 ताईं काफ़ी 30 खां 50 दोस्त घुराए वरिता सिंधी। हुनजे बिना जेको बि जिते बि हुनजी पंहिंजी सर्च हुई त उतां जेको आहे सो माना करे पियो वठे।
पर हाणे घटि अचणु शुरू थिया आहिनि, जो हिननि जी रिक्वायरमेंट्स थोरी वधाए छॾियूं आहिनि, त असांजा दोस्त कुझु सुस्त थी विया आहिनि हिन फील्ड में। अच्छा, जी हा। सही सही। अच्छा साईं, पोइ 20 सालनि खां तव्हां माशा हिते रहो था, 21 साल तव्हांखे थी विया आहिनि, सिंध यादि ईंदी आहे तव्हां? साईं असांजो साह बि सिंध जे लाइ खॼंदो आहे। ऐं अ, मां जॾहिं उते हुयुमि त ख़ाली जेको आहे सो माना सिंधी हुयुमि, ऐं हिते आहियां त मां सिंध जो सिपाही पाण खे सम्झी करे पाण खां जेको बि थींदो आहे, ऐं बिल्कुलु मां वॾे वास्ते चवां थो पियो त मां पाण खे सिंध जो सिपाही सम्झ सॾाईंदो आहियां। ऐं असां हिते पार्लियामेंट में, हर पार्लियामेंट में, यूनाइटेड नेशंस में, अक़वाम मुतहिदा जंहिंखे चइजे, ऐं पंहिंजो जेको आहे सो माना खणी वेंदा आहियूं। बिल्कुलु सिंध जे लाइ ई असांजी दिलि धड़कंदी आहे। अच्छा, हितां वेही करे बि तव्हां सिंध जे लाइ केतिरी ख़िदमत कई आहे? साईं इन खां वधीक ॿियो छा चइजे, त असांजी जेका दिलि आहे उहा धड़के ई सिंध जी लाइ थी पई। ऐं जेके ॿोॾियूं विच में आयूं आहिनि या मुश्किलातूं आयूं आहिनि, त उन्हनि में जेको आहे सो माना पर्सनली बि जेको आहे सो माना खोड़ हेल्प कई आहे, जेका ज़ाहिर ॻाल्हि आहे कंहिंखे पोइ ॿुधाइण जी ज़रूरत न हूंदी आहे, न ई ॿुधायो आहे। ऐं ॿियो वरी जेको आहे सो ऑर्गेनाइज़ेशन्स जे हिसाब सां बि तमामु घणी महिनत कई आहे, जीअं वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे जेको आहे सो माना प्लेटफॉर्म खां, या सिंधी संगत यूनाइटेड किंगडम जे जेको आहे सो प्लेटफॉर्म खां बि तमामु खोड़ जेको आहे सो माना हेल्प कई आहे इन्हनि ॾुखियनि वक़्तनि में। अच्छा साईं, शादी बि तव्हां हिते अची कई आहे, उतां कई हुयो सिंध मां? न, मुंहिंजासीं शादी उते कई, मूंखे जेको आहे सो तक़रीबन ॿारड़ा उते ई जेको आहे सो माना थिया हुया। हिकिड़ी छोकिरी हिते थी, सो 4 पुट 3 ॼाणियूं आहिनि। सो तक़रीबन हाणे सभु वॾा थी चुका आहिनि, ख़ाली 2 नंढड़ियूं अञा पढ़नि पियूं, बाक़ी सभु कामयाबु थी चुका आहिनि ऐं इंजीनियर आहिनि। पंहिंजो तव्हां छा कंपनी था कमु। सम्झो कि सिंध जा नौजवान आहिनि, उन्हनि जो मुस्तक़बिल सिंध में आहे या उहे ॿाहिरि निकिरनि ॿाहिरि मुल्कनि? साईं सिंध में बि चई सघिजे थो पियो त आहे, जेकॾहिं उहे महिनत कनि ऐं पंहिंजी पाण महिनत कनि, बाक़ी उतां जो सिस्टम जेको आहे त उन ते एतबार कोन कनि, पंहिंजो पाण पंहिंजी हिमत कनि। सिस्टम तव्हांजे हर कंहिंजे ख़िलाफ़ु आहे, ऐं सॼो जेको सिस्टम आहे त उहो अवामी आहे ई कोन। मुंहिंजी जेका सर्वे आहे, मुंहिंजी जेका रिसर्च आहे, हितां जेको सिस्टम आहे सिंध में हुजे या ओवरऑल सॼे पाकिस्तान में हुजे, ऐं अॼु जेको आहे सो माना हिकिड़ो आख़िरी कापारी वार जेको असां सिंधी में चऊं, त भाई हे पाणी असांजो जेको थोरो घणो, हालांकि 150 साल खां वठी पंजाब असांजो पाणी चोरी करे थो पियो, पर हिन टाइम ते ही जेके 6 केनाल वारी ॻाल्हि थी आहे, त इहो त तव्हां असांखे जेको आहे सो मतिलबु सिंध जो मुकमिल पाणी बंदि करे छॾींदा, ऐं बिल्कुलु फुरो बि न मिलंदो, असांखे पीअण लाइ बि पाणी न मिलंदो। ऐं इहो जेको आहे सो हिकिड़ो प्रूफ थी चुको आहे, जेके क्वालिफाइड जेको आहे सो माना इन ते PhDs कयल इन्वायरमेंट ते, उन्हनि जो जेको आहे सो बाक़ाइदे सर्वेस रखियल आहिनि। ऐं तव्हां ॾिसो त अॼु पीपल्स पार्टी ख़ुदि जेको आहे सो माना जिन्हनि ख़ुदि जेको आहे इन्हनि शयुनि खे ते एग्री कयो, पर अॼु जेको आहे सो जेके रिसर्च जेके रखियूं क़ौमी माण्हुनि जेको आहे सो माना जेके प्रोग्राम कराया, उन्हनि खां पोइ जेका खुली ॻाल्हि आई, त हाणे जेको आहे सो माना उहे बि थोरो अखि खोलनि था पिया, त भई जेको आहे सो वाक़ई जेकॾहिं इहे केनाल ठही चुका, त वाक़ई उन्हनि जे लाइ ॿियो को बि पाणी मौजूदु कोन्हे को। हू जिथां चवनि था पिया त हितां पाणी असां खणंदासूं, उते त पाणी जेको आहे सो माना जॾहिं इज़ाफ़ी थींदो आहे इंडिया में, को ॿोॾि ईंदी आहे, त पोइ उते छॾींदा आहिनि जेको आहे सो पंहिंजो पंहिंजे बचाव जे लाइ। उते पाणी आहे ई कोन। इहो पाणी जेको असांखे मिले थो पियो, त इहो हालांकि जेको असांखे सिंध तास मुआइदो आहे, अॼु ताईं उहो पाणी न मिलियो आहे। ऐं जेकॾहिं ही ठही विया, त जेको असांजी ज़रई ज़मीन सिंध जी हिन टाइम हाणोकी आहे, इन खां डबिल जेतिरी रेगिस्तान जेकॾहिं ही आबाद कंदा, त ज़ाहिर आहे उहो पाणी किथां ईंदो? इहो पाणी असांजो खणंदा। ऐं सिंध मुकमिल तरह सां जंहिंखे सिंधी क़ौम, सिंधी माण्हू जेको आहे सो चंद सालनि में, जीअं असांजो डेल्टा आहे 300 किलोमीटर, जेको ख़ुशहाल तरीन सही सिंध जो इलाइक़ो हुयो, उहो तबाह ख़तमु थी वियो। इन टाइम बंजर आहे, इन टाइम पखी बि नथो रही सघे। त असां हे जेकॾहिं कामयाबु थी विया इन ॻाल्हि में, त असां बाक़ी जेका हिन टाइम ते ज़िंदा सिंध आहे, असां इहे थी वेंदासीं मुंहिंजा साईं। असां छा था सम्झो, आख़िरी सवाल तव्हां खां, त जेतिरी तरक़ी आहे UK में असां ॾिसूं था, नंढे खां नंढो शहर बि आहे, पर तमामु वॾी तरक़ी नज़र पई अचे, सिंध कॾहिं थींदी अहिड़ी? सिंध तॾहिं जेको आहे सो माना आबाद थींदी,
सिंध तॾहिं हिन मुल्क जहिड़ो या जेको आहे सो मां बल्कि मां त इहो चवंदुमि मुंहिंजो सर्वे मुंहिंजी रिसर्च मुंहिंजी जेका सोच आहे उहा चवे थी पई असांजे माण्हुनि में असां में बिल्कुलु जेको आहे सो एतिरी अहलियत आहे त इनखे असां जेको आहे सो खणी बाक़ाइदे इन लेवल ते पहुचायूं। ख़ाली इहो आहे त असांजो हर हिकु सिंधी अॼु जी सूरत हाल में इहो सम्झे, चाहे उहो ग़रीब आहे अमीर आहे जागीरदार आहे ज़मीन वारो आहे पोरियत आहे केर बि आहे, असां जेके जेको आहे सो कूड़ियूं ॻाल्हियूं जेको ॿुधायूं जेको अॼु त हिन टाइम ते जॾहिं सोशल मीडिया तरक़ी कई आहे त हर माण्हू खे ख़बर आहे त असां सां छा विधल आहे, छा अॼु ताईं जेको आहे सो माना असांजी तालीम जो ॾिसो छा हालत कई अथई, असांजी ॿोली सां ॾिसो छा हालत कई अथऊं। त असांखे जेको आहे सो माना सिंधी स्कूलनि में ई जेको आहे सो नंढा शहर आहे अॻ में त हिननि कराची में त जेको आहे सिंधी असांजी जो ॿोली बंदि करे छॾी, पर अॼु तव्हां ॾिसो त जेके शहर आहिनि सिंध जा बाक़ी उन्हनि में बि तक़रीबन इनकरेज कयो थो वञे त तव्हां जेको आहे सो उर्दू ॻाल्हायो ऐं टीचर्स ते ऐं जेको आहे सो माना बाक़ाइदे स्कूलनि ते इहो फोर्स आहे त तव्हां ॿारनि खे जेको आहे सो माना उर्दू ॻाल्हाइणु सेखारियो। ऐं टीचर्स जेको आहे सो माना असांखे जेका असां रिसर्च कयूं था पिया असां जेको आहे सो ॾिसूं था पिया ऐं मां त सोशल जे हर उन ते आहियां ऐं मां बिल्कुलु वाच कंदो आहियां, मां बिल्कुलु हर शइ जेका सिंध में थिए थी हर कुंड कुर्च में सिंध में थिए थी उन ते मुंहिंजो जेको आहे सो नज़र हूंदी आहे बाक़ाइदे ऐं उन मां ॾिसां थो पियो त जेको आहे सो माना पेरेंट्स खे जेको आहे सो उस्ताद घुराए करे चवंदा आहिनि त भाई ॿार सां घर में उर्दू ॻाल्हायो, ॿारु सिंधी में थो ॻाल्हाए ॿार खे उर्दू नथी अचे पई, तव्हां ॾिसो त जेको आहे सो माना असां सां छा विधल थी थिए पई। असांजा जेको आहे सो माना गैस आहे त उहो असांखे कोन थो मिले पियो, उहो हर जेको आहे जेके बि असांजा रिसोर्सिस आहिनि उहे असांजा जेको आहे सो माना बाक़ी त सॼी जेको आहे सो दुनिया में इस्तेमालु थियनि था पिया पर असां असांजी पहुच ओतिरे थी न आहे, असांखे कोन था मिलनि। तव्हां ॾिसो त सिंध असेंबली में 40% प्लस मां चवंदुमि मां त सम्झां थो पियो त 45-46% असांजी सिंध असेंबली में जेको आहे सो माना गैर सिंधी ॻाल्हाईंदड़ माण्हू पहुची विया आहिनि। त बाक़ी तव्हां ॾिसो त केतिरो जेको आहे सो माना रेशो आहे त पोइ तव्हांजा जेको आहे असांजा जेको आहे त ही जेको बि उते कानून ठहंदो बिल्कुलु असांजे उहो बि ख़िलाफ़ु थो थिए पियो ऐं पोइ ॾिसो त असांजी छा हालत थींदी। सो इहा हालत आहे मुंहिंजा सर। जी दोस्तो, तव्हां रऊफ़ लगारी साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं माशाल्लाह, नज़रियाती माण्हू आहे, ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाए ऐं हिकिड़ी उमेद बि ज़ाहिर कयईं त जेतिरी तरक़ी हिते असां ॾिसूं पिया इंशाअल्लाह ताला सिंध में बि एॾी तरक़ी थींदी, पर उहा कीअं थींदी उहे बि साईं जन ॻाल्हियूं ॿुधाए छॾियूं। ऐं जो पंहिंजो हिकिड़ो मौक़ुफ़ हुयो जेको असां हुन खां पुछियोसीं सक्सेस स्टोरीज़ जे हवाले सां, साईं हिते हिकु कामयाबु ज़िंदगी गुज़ारनि पिया यॉर्क में, यूके जो शहर आहे, तमामु ख़ूबसूरत तारीख़ी शहर आहे, हिते साईं रहनि पिया ऐं हितां वेही करे बि सिंध जी ख़िदमत कनि पिया। इहा हुई साईं जी सक्सेस स्टोरी। ईंदड़ सक्सेस स्टोरीज़ ऑफ सिंधी साईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।